सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद। जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतनाम सत श्री सर्वभूत आप वर्तारा। सर्वभूत आप वर्तारा। सर्वनयन आप देखनहारा। ओ सर्वनयन आप देखनहारा। हाँ सगल समुगरी जाका तन्ना। सगल समुगरी जाका तन्ना। आपन जसु आप ही सुनना। आपन जसु आप ही सुनना। सुनना आपन जसु आप ही सुनना। आपन जसु आप ही सुनना। आपन जसु आप ही सुनना। आवन जानो एक खेल बनाया। आवन जानो एक खेल बनाया। आज्ञाकारी कीनी माया। ओ आज्ञाकारी कीनी माया। सबके मध्य अल्प तो रहे। हाँ सबके मध्य अल्प तो रहे। जो कुछ कहना सो आप कहें। जो कुछ कहना सो आप कहें। आज्ञा आवे आज्ञा जाए। आज्ञा आवे आज्ञा जाए। नानक जा भावे ता ले समाए। नानक जा भावे ताले समाए। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। हाँ सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। हाँ भगत जना के मन विश्राम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम।
सतनाम सत श्री अकाल। मुझे प्यारी मिठड़ी साध संगत, प्रभु कृपा करे पंहिंजे मिलण जी रुचि पैदा करे। पंहिंजे मिलण जी रुचि माना अस्थाई शांति असांजे हृदय में बनी रहे। श्री राम। आनंद ही आनंद रहंदो, आनंद जी अनुभूति थींदी शांति सां। शांति मिलदी आत्म ज्ञान सां, शांति मिलदी। श्री राम श्री राम। त सुख मनी, सुखनि जी मणी। सुख त फल आहे, सुख जो बीज आहे ज्ञान। धर्म ते हलबो त सुख मिलंदो, सुख जो साधन आहे विसारियो। चवण लाइ सिर्फ़ु पढ़ी न वञो, पर इहा करणी में अचे, इहा कृपा घुरो प्रभु को। श्री राम। सर्वभूत आप वर्तारा। सर्वभूत यथार्थ ज्ञान है। यथार्थ बस हिन खां मथे भी ज्ञान ना है। यथार्थ हकीकी असली ज्ञान, तत्व ज्ञान। परमात्मा संतन के हृदय में वेही करके उनके अनुभव प्रकट कराए, उनकी वाणी निकराए करे। वह वाणी असांखे प्रभु के मिलण जो रस्तो आहे, प्रभु के समझण जो, प्रभु के पाइण जो रस्तो आहे। श्री राम। सर्वभूत आप वर्तारा। भूत चइबो आहे ततन खे। भूत चइबो आहे ततन खे। पंज तत कहिड़ा? आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी। आकाश, वायु, आकाश ये धुन है। कान में धुन पड़ती है ना, आवाज पड़ता है ना। कैसे पहुंचता है? हवा के माध्यम से ना। आकाश शब्द, आकाश शब्द हवा के माध्यम से तुम्हारे कान में पहुंच रहा है। आकाश शब्द स्पर्श हो रहा है कान में। रूप, अगन आंखें, रस जिह्वा, गंध, ये 5 विषय हैं। गंध बोल, गंध में से श्री राम, नक से प्यार से श्री राम श्री राम। सर्वभूत 5 तत्वों का ये सारी सृष्टि, 5 तत्व को तन रचे। सारा संसार भी 5 तन में, संसार का एक हिस्सा हमारा शरीर है। श्री राम। जो ब्रह्मंडे सोई पिंडे। जो ब्रह्मंडे जो खोजे सो पावे। पीपा पिंड में परम तत्व है, सतगुरु होए लखा। श्री राम। त सर्वभूत आप वर्तारा। 5 तत्वनि जे रूपन में पाणे वर्तिजी रहियो। कंहिं ठाहिया, कंहिं चयसि, कंहिं ठाहिया, कंहिं चयसि। इला मूंखे चवणो पइजी वेंदो आहे, तूं छो पैदा थियो? जवाब आहे कंहिं वटि। छो भाई तूं पैदा थी पियो। श्री राम। बस प्रभु जी इच्छा थी। ओम मोहित सजी त्रिगुणी अकार उकार उकार अजो तमो सतो ब्रह्मा विष्णु महेश सृष्टि पैदा की। किए? गरम सर्द विचोली। गरम हाँ, तमो गुण, रजो गुण, सतो गुण। सर्वभूत आप वर्तारा और सर्व नयन आप खनहारा। सब नयन आप ही हैं। नयन तो घणा ही आहिनि। ढोरनि में भी नयन आहिनि, झिरकियुनि में, कबिरनि में, कावनि में, कुतनि में, सभिनी में अखियूं आहिनि, पर ॾिसण वारो हिकिड़ो ई आहे। ॾिसण वारो
सर्व नयन आप पेखनहारा, सभिनी अखियुनि में ॾिसण वारो हिकिड़ो पाण। श्री राम। सर्वभूत माना पंज ई तत्व, सर्व माना जमो लफ़्ज़ आहे। सर्वभूत आप वर्तारा, पंजनि तत्वनि जे रूपनि में सभु पाण वर्तिजी रहियो आहे और पाणी पाण खे पाण ॾिसी रहियो आहे। अखियुनि हुजनि असां छा ॾिसूं, असां हिक ॿिए खे अखियुनि सां ॾिसूं था। श्री राम। सर्व नयन आप पेखनहारा, सगल समगरी जाका तन, सॼी सृष्टि उनका विराट रूप है, एक तन है, एक शरीर है, उनके छा चइबो आहे विराट शरीर, विराट स्वरूप। सगल समगरी जाका तना, आपन जस आप ही सुना, यश ही आप हैं, करने वाले आप हैं, सुनने वाले आप हैं। आप ही सुन रहे हैं, आप ही बोल रहे हैं, और कौन है, कौन दूसरा। जब शरीर एक ही होगा, देखने वाला एक हो गया, सुनने वाला एक हो गया, तो कौन अलग रहा। इसको पकड़ के चलें प्रभु कृपा से, आज का दिन बस। सगल समगरी जाका तन्ना, आपन जस आप ही सुनना। श्री राम। आवन जान एक खेल बनाया, जेके भाई आया छो जो परमात्मा शरीर जूं 6 अवस्थाऊं ठाहियूं। छा? गर्भ में अचण, जन्म वठण, जन्म ही न वठे, महीने हलियो वियो, 2 महीने हलियो वियो, 3 महीने निकाल थियो, 4थे महीने कीअं गर्भ में ही ॿार ॼण कढियो, ऑपरेशन में मोह निकितो। राम। गर्भ में अचण शरीर 6 अवस्थाऊं, जन्म वठण, बालपण, जवानी, वृद्ध, मृत्यु। श्री राम। पर हथ में 3 आहिनि जेके साहबनि जो, बाल, जवानी और वृद्धपन। गर्भ में आयो त बि असांजे हथ में कोन्हे, जन्म वरितो त बि हथ में न आहे, मरण बि असांजे हथ में न आहे। 3 अवस्थाऊं हथ में आहिनि जेकी कयूं, सचाई खे साहबनि पकड़ियो। बाल, जवानी और वृद्धपन, 3 अवस्था जान को नान गर्भ, भज मना वृथा सभई मान। हाणे भजन करे वठण त अजाए हलियो वञे। राम। तो मुंहिंजा प्यारा, आवन जान अकबर बादशाह पिचे हिकु भेरे बीरबल खे। छा? अकबर बादशाह चए पियो हिकिड़ो विनोद करे थो, विनोद बेड़ो तो करे जी ॿाराणो। हा, चए बीरबल हेॾो चक्रवर्ती राज, हेॾो सॼो सम्राट जेको तख़्त ते वेहे बस उहो ई राज करे। हा, हाणे ॿाराणे पियो चए जेको तख़्त ते वेहे बस उहो ई राज करे पियो। 60 वरे जो ॿुढो थियो, अञा पियो जोयूं पणजे। कीअं न त अकबर हिकु भेरे चई 60 वरे खां पोइ मां त सलोक ॿुधायां, साईं गुरुदेव ॿुधाईंदा। 60 वरे उमिरि टपियसि अकबर जी, मदन पंहिंजो चए पियो बीरबल खे मां शादी कयां। चए काम की चाह उठे मन में। छा? काम की चाह उठे मन में तो 15, 20, 25 में कीजिए। काम की चाह उठे मन में तो 15, 20, 25 में कीजिए। 30 बहे तब खीस बहे, 40, 50 में नाम न लीजिए। हाँ? जब मन ललचाए तो हृदय माह ज्ञान धरीजे। हृदय माह ज्ञान धरीजे, एक शब्द यहां कुछ है। हृदय माह ज्ञान धरीजे। अगर 60 में जी ललचाए तो काट के जूता कपाट में दीजिए। ये एक बार को बीरबल कह दे, शांत हो गया। भाव रहा तो कहने लगे ये राजा ही जिसको मिले वो ही बना रहे। राजा ही जिसको मिले, भाव था ये राजा ही जिसको मिले वो बना ही रहे। तो कहने लगे अगर ऐसा होता तो साईं जी से तखत पे न होता। समझ में आयो? जंहिंखे राज मिले वो उन्हीं खे मिलियो रहे। जंहिंजे कॾहिं ईअं मिलियो रहे
त पोइ साईं तख़त ते न हुजे त छा चयो, आवन जान बुढो थींदो वरी नओं चोलो वठंदो न, मरे काॾे थो, वरी नओं थी अचे थो न। भॻवान गीता ईअं चए थी न, आत्मा त साॻी आहे, चोलो मटिजियो वरी नओं थी आयो। कीअं नओं त आख़िर ॿार थी निकिरंदो कि न वॾो थी अंदरि निकिरंदो त हितो न काॾो ईंदो। श्री राम। तो साहब ने चयो आवन जान एक खेल बनाया, आवन जान, हाँ बस मुंहिंजी मर्ज़ी आहे, कचा पटे पक्का पटे सिंधी में चइबो आहे। हाँ जवाननि खे या बुढ़े खे जंहिंमहिल उनजी मर्ज़ी पए। ओहो ओहो जवानी न माणे। हाँ बेपरवाह साईं, बेपरवाह साईं। श्री राम। एक ना दे घर धिया ते, एक ना दे घर पुत्र ते पोतरे बहू, एक ना दे घर धिया ते डोहतरे बहू, एक ना दे घर एक पुत्र सो भी वेंदा मर, बजदा कौन आखे रब नू तो यूं नहीं कर। एक ना काले वार ते रहन डुहागणी, एक ना धौले वार सफेद वार ते रहन सुहागणी, एक ना पढ़ने रात वेंदा कंतमर, बस जा रही थी शादी करके बस ही गिर गई, दूल्हा गुजर गया। पढ़ा अखबार बहुत ही ये खबरें आ रही। श्री राम। सुहाग राती कौन कुआरी ही रही। श्री राम। एक ना पढ़ने रात वेंदा कंतमर, बजदा कौन आखे रब नू तो यूं नहीं कर। मुझे प्यारा आवन जान एक खेल बनाया, आज्ञाकारी कीनी माया, आज्ञाकारी हे माया। हमें एक संत बता रहे थे, संत कल्याण दास जी, इस प्रभु की शक्ति पे ये संत याद आएंगे कि प्रभु की शक्ति को प्रकट कर रहे हैं, ये उनकी भक्ति है। श्री राम। हाँ करें ये सारा संसार एक गाड़ी है, प्रकृति रूपी गाड़ी है। सारा संसार ये प्रकृति रूपी गाड़ी है। इस प्रकृति रूपी गाड़ी को चलाने वाला कौन? ड्राइवर। कौन? ड्राइवर कौन? माया। ड्राइवर कौन? हाँ प्रकृति रूपी गाड़ी को चलाने वाला ड्राइवर माया। श्री राम। और गाड़ी तब चलेगी, ड्राइवर तब चलाएगा जब गार्ड रूपी भगवान उसको पीछे से झंडी देगा। और गुरु नानक के कथन अनुसार संजोग विंजोग दो कार चलावे, लेके आवे भाग। गार्ड को जहां गाड़ी रोकना है रोक लिया। तुम इस बीच में जो मित्र मिलने आए हैं जिस स्टेशन पे उनको रोकना है, जहां जहां रोकना है और जितना टाइम रोकना है उनके हाथ में। तुम मेलाप कर लो, बस यही हाथ में है। कब एक दूसरे से बिछड़ जाएंगे, संजोगी मेला, फिर मिलेंगे नहीं मिलेंगे, कौन किससे मिलेगा। राम। आपस से प्रेम कर लो बस। एक दूसरे से एकता जोड़नी, प्रभु से जोड़नी है ना। एक दूसरे में प्रभु बैठा है, जो अपने लिए चाह रहे वो सबके लिए करो। राम। आवन जान एक खेल बनाया, आज्ञाकारी कीनी माया, सबके मध्य। श्री राम। आज्ञाकारी कीनी माया, सबके मध्य अल्पित तो रहे। सबके मध्य में है मगर है न्यारे। सबके मध्य में है, ये बोल कौन रहा है, कौन सुन रहा है, कौन देख रहा है, मगर इसको कौन पकड़ में आएगा। श्री राम। सबके मध्य अल्पित रहे, जो कुछ करना स्वापे कहे, जो कुछ करना। कौन बोल रहा है, बोलन वाले कौन है। जो कुछ करना स्वापे कहे, आज्ञा आवे आज्ञा जाए। उनकी आज्ञा से सब चल रहा है, उनकी आज्ञा से सब चल रहा है, उनकी आज्ञा से सब चल रहा है, सब चल रहा है। नानक जां भावे तां लय समाज। अपने अपने भाव हर के मन में पंहिंजे रूप से प्रकट किया। श्री राम। हर किस्म जो भाव, दुष्टि भी भाव जो हरणा कर मन में विधे, उनके इन नमूने से गति ॾियणी हुअसि। मां थोड़ा विशाल हृदय से तव्हांजे ख्याल में रखा। छा हरणा कश खे ठाहींदड़ केरु? पाण पैदा थी मथां जी प्रकट थी आयो।
माउ जे घर जनम वरते न बाबा, रावण भी जन्म वरतो न, शिषपाल धनदोतर भी जन्म वरतो न, पर उनमें इहो भाव रखें, इन रूप सां पाण सां मिलाएं, नानक जा भावें, वो भाव रूप तो प्रकट करे। हाणे अचूं, महाभारत जी युद्ध थी, 18 अक्षणूं, 11 हुननि जूं 7 हुननि जूं, कौन किससे लड़ने आया? देखो, अरे वो अधर्म कर रहा है, दुर्योधन अधर्म कर रहा है, तान के साथ ले रहा है, जो को अधर्म के साथ ले श्री राम अंधारो रोशनी में समाजी वेंदो, जो को दुष्ट थी उठे, बेटा तुम अपने तरफ से प्रेम करो, मगर सामो अगलो मुक्ति करणी ये थो अचे। मां खुलासो कयां, पर सब हर भरो दुष्ट न बणजी वञो। असांजी माँ भेण खे कोई कपड़ा छीने थो, या असांखे अची कोई कपड़ा छीने, हम चुप करके बैठे रहेंगे? वो मार खाने आए हैं, वो इसी रूप से अपने ऊपर दया करने आए हैं, समझ गए? भगवान कृष्ण छा की तव्हांजो ज्ञान ॾिनुसि, थोड़ो बचपन न बीह रहो, प्यार करणो। अरे वो दुष्ट दुष्टाई तो करे, वो वाणी तो बोले, तू मन सां ग्रहण न कर, जो भी बोले, तुम नाम नहीं, असां नालो न आहियूं राम। समझ में अचे? उहे पाण त इन नमूने सां दया कराइण आया न, पंहिंजी गति कराइण आया न। जेसि ताईं अञा उहे रहनि हा अहिड़ा दुष्ट जेके एॾे अधर्म खे साथ ॾियण वारा, अञा पाप वधंदा आहिनि उन्हनि जा, उहो इन नमूने सां गति करण आया न। पंहिंजी धार्मिक सां लड़न आया, पर धार्मिक कमजोर पियो थिए, वो दुष्ट बीठो आहे। अरे चयो थी खतरी थी हुनखे लड़ाई करना, अब यश जो जीअण तो खतरी थी करके, हिकु घड़ी बि अब यश जो जीअण मृत्यु खां परे आहे, वधीक आत्मा मरण वारी आहे छा? ऐं हो ॾेखाई विराट रूप में, तो हो पंहिंजो बाहि में जलण आया आहिनि, माना पाण ख़तम करण आया आहिनि पाण खे, और तूं थी करके दया थो करे पियो, कायरता। छा सम्झियो? अर्जुन वारो असां सभिनी जो हाल आहे, समझ में अचे थो? श्री राम। अरे जेकॾहिं खिमिया देवताउनि जो गुण आहे, त तेज बि त देवताउनि जो गुण आहे, कि तेज दैतनि जो गुण आहे, देवताउनि जो न आहे। असांखे खिमिया हुजे, पर अगलो तेज मों ई कम वठणो, हुनजी गति ईअं ई करणी आहे, उहो गति कराइण आहे, त असां कयोसि न। हिकिड़ी जगह ते मां सत्संग कयो, सिंध जी ॻाल्हि आहे, पोइ उते जंहिंमहिल थोरो इहो ॿुधायमि, अरे जेकॾहिं कोई छेड़छाड़ करे या थोड़ी ग़लति तके, बसि उन महिल तव्हां हीअं पादर खणी करके हीअं बीह रहंदी पियो, बसि ऐं बचार गाॾी छॾे ॾियो, पाणे ख़लक पहुची वेंदी, हुनखे पूरो सिधो करे छॾींदी, तव्हांखे हथ खणण जी ज़रूरत न पवंदी। चई साईं चङो इहो ॻाल्हियूं ॿुधायो। मूंखे पोइ सत्संग में हिकिड़ो जवान पियो चए, श्री राम, अरे न त दुष्ट अवेल न करे, पर जंहिं हद ताईं जेतिरो करे थो बसि ओसि ताईं, सरकारी नुक़सान न कयूं असां कॾहिं, जेको करे थो उन सां करणो, ओतिरो करणो, वधीक न करे। पहिरियों त असांजो बख़्शण धर्म, उहो माफ़ी थो वठे त बख़्श, न आहे त सज़ा ओतिरी जेतिरी न कई आहे, वधीक। श्री राम। आज्ञा आवे आज्ञा जाए, नानक जा भावे, बस जेतिरो इनखे विस्तार कंदा वञो ॿुधाइण खे, जेतिरो विस्तार थींदो वेंदो। त सम्झियो न, मग में चयो, पुट मां हेठि लथे खां पोइ तव्हांजे चरणनि जी धूड़ आहियां, इहो लफ़्ज़ विसरे न, पर हिते वेठे खां पोइ तव्हांजे अज्ञान जे मन ते हे जेका दब दड़को आहे, सम्झ में आयो? जेको छो अॻे चवंदा माण्हू खे इशारो टटू खे चइबो, टटू माना घोड़ो, उन खे चइबो, त असां पशु खां परे थियूं, जॾहिं कोई गेले तॾहिं असां वञूं, लफ़्ज़ निकितो बसि माना पहुची वञो। अॻिना इहो सिखो, तॾहिं तव्हां देवताऊं आहियो। वातो निकितो कीअं चयो कयो थियो, बसि चयो कयो थियो, तव्हांजे सहूलियत लाइ न, हिन में मुंहिंजो कहिड़ो सार थो, केॾी संगत खे सुख मिली वियो। श्री राम। सिक जी सोढ़ भली, अञा 10 माण्हू ॿिया अची सघंदा, एतिरी जगह पई, अञा हीअ लाइन ख़ाली पई, अञा अची सघंदा। जेकी तव्हां ॿिए जे लाइ चाहियो था, तव्हांखे कोई जाइ ॾे, केॾी ख़ुशी थींदी, त तव्हां ॿिए जे लाइ अॻ में तयारु रहो,
जो चए पोइ तव्हां ॾिनो हुन में फल नष्ट थियो न त अॻ में तयारु आहे अचो मुंहिंजा प्यारा अचो मुंहिंजा प्यारा कीअं श्री राम बस जेकी तूं पंहिंजे लाइ चाहींदो ॿिए जे लाइ चाहे भॻवान जो पॉइंट कृष्ण जो लिखियो पियो आहे गीता जो त कोई शास्त्र चए थो हिन नमूने सां मुंहिंजो योग थींदो माना मेलाप कोई शास्त्र हीअं चए थो अर्जुन कोई शास्त्र पर मुंहिंजे मत में इहो ई मत श्रेष्ठ आहे जेकी तूं पंहिंजे लाइ चाहीं थो उहो ॿिए जे लाइ कर श्री राम तंहिं लाइ असां इहो सिखी वञूं हिक ॿिए खे सोरे पुरे जाइ ॾियूं प्यार कयूं दुष्टाई करणु अचे थो उन सां पंहिंजे हिसाब सां थियूं श्री राम पाण ते भरोसो हुजे पाण ते यकीन हुजे उहो इन नमूने सां पंहिंजी गति कराइण अचे थो या उन नमूने सां पंहिंजी दया कराइण अचे थो त ओड़े नमूने सां दया करे थो जेको जहिड़े क़िस्म जो दया जो पात्र आहे उनखे ओड़े नमूने सां दया थिए बस अॼु एतिरो सत्संग श्री राम सुखमनी सुखमृत प्रभु नाम आज्ञा आवे आज्ञा जाए आज्ञा जहिड़े जहिड़े नमूने तव्हां पंहिंजी रहाई करण घणी कोशिशि न मञो इन कूड़े शान मान खे पाइण लाइ जेको तव्हांजे साम्हूं अचे बस संत इहो सेखारींदा उनखे तूं डील कीअं कर कंहिं बि माण्हू जी क्रिया न ॾिसो छा जल्दी सम्झी वञो ॿुधिवान कंहिंजी कीअं उथे वेहे थो कीअं हथ हलाए थो कीअं खाए पीए थो कीअं दंदन थो करे कुझु बि न ॾिसो संत जी बिल्कुलु बि न प्रक्रिया ॾिसो कंहिंजी संत जी संसार जी न संत जी प्रक्रिया ॾिसो कोई बि संत ॼायो उनखे हुन मोट कीअं कई इहो तव्हां सिखी वञो कीअं कई क़िस्म जूं स्त्रियूं ईंदियूं कई क़िस्म जा पुरुष ईंदा हे छोटो संसार आहे न सभु को ईंदो न उनखे संत अडेन कीअं कयो छा सम्झियो इहो ॾिसो तव्हां सिखी वञो तव्हां साम्हूं संसार आहे सॼो ईंदो तव्हांजे दुकान ते वेठा कई क़िस्म जूं स्त्रियूं ईंदियूं ग्राहक ईंदा उन सां कीअं अटेन करणो आहे तव्हां प्रक्रिया ॾिसो क्रिया न ॾिसो कंहिंजी बि न ॾिसो श्री राम उनखे संकोच में न विझो कंहिंजी क्रिया खे ॾिसी करे कंहिंखे संकोच में न विझो प्रक्रिया तो करे ई रहियो आहे न असां थोरी था करायूं असां तकियोसीं त छा अर्ज़ु रहियो जेकॾहिं अकेलो कोई हिन सां ॻाल्हाइणो त बिला शक अंदरि ॻाल्हाईंदो न बेटा साम्हूं करे तो बिला शक असां ॾिसो न संत कीअं थो अटेंड करे श्री राम नानक जा भावे तव्हां लय संभाल बस थोरे में जेको वधीक तव्हांखे सम्झणो आहे पुछणो आहे इहे ॻाल्हियूं तव्हां संतनि खां पुछो अचे जेका तव्हांजे मगज़ में पुष्टि थिए श्री राम सुखमनी सुखमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम यो ज्ञान हृदय में विहाईंदासीं सदाई शांति बनी रहंदी आनंद बनी रहंदो इनके वधाईंदा रहूं श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय राम श्री राम जय बोल गुरु नानक देव सखी बाबा सीताराम साहिब हर लाल कयो झूले साधो बोलो